बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह आराफ आयत नंबर 204। तर्जुमो औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उहो कन ॾेई ॿुधो ऐं चुप करियो, मन ॿाझ कया वञो। सूरह आराफ जी आयत नंबर 204 में अल्लाह साईं फरमाए थो। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो ऐं सूरह आराफ आयत नंबर 204 अल्लाह साईं फरमायो त जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उनखे ध्यान सां ॿुधो। कन ॾेई ॿुधो मीन्स ध्यान सां ॿुधो, गौर सां ॿुधो ऐं चुप करियो, ख़ामोश रहो। क़ुरान शरीफ़ पढ़िजे त ॻाल्हायो न, गोड़ न कयो, अजायो सजायो न ॻाल्हायो ऐं मन ॿाझ कया वञो त तव्हां ते रहम कयो वञे। त असां ॾिसो, असांजे आम ज़िंदगीअ में जनरल ॻाल्हि थी कयां, सभिनी माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां, हिकिड़ो इहो तरीक़ो हूंदो आहे त अगरि टीवीअ ते क़ुरान शरीफ़ हले थो या कंहिं पंहिंजे फ़ोन में हलाए छॾियो त असां पंहिंजे रोज़मर्रा कमनि कारनि में मसरूफ़ थी वेंदा आहियूं। ॻाल्हाइण ॿोलाइण कोई ध्यानु न हूंदो आहे, कोई तवजो न ॾींदो आहे उन ते, त इहो सख़्तु हिकिड़ो ग़लति रवैयो आहे ऐं सख़्तीअ सां मना कयल आहे। अलाह साईं स्पेशली जॾहिं बाक़ाइदा इन ॻाल्हि खे खोले करे क़ुरान शरीफ़ में बयानु कयो आहे त पोइ असां केरु थींदा आहियूं नाफ़रमानी करण वारा, असां केरु थींदा आहियूं उन जे तरीक़े ते न हलण वारा। ऐं जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त कन ॾेई ॿुधो ऐं चुप करियो, मन ॿाझ कया वञो त तव्हां ते रहम कयो वञे। सो इहो पंहिंजे घर में उसूल ठाहिजे, इहो नंढड़नि खे बि सम्झाइजे, वॾनि खे बि सम्झाइजे। सूरह आराफ आयत नंबर 204 इहो रेफरेंस, इहो हवालो यादि रखो। अलाह साईं पाण फरमायो आहे त जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त गोड़ न कयो, ॻाल्हायो न, डिस्टर्ब न कयो माहौल खे, ध्यान सां ॿुधणो आहे, तवजो ॾियणी आहे। ऐं पोइ जॾहिं असां ईअं कंदासीं त अलाह असां ते रहम कंदो। ऐं दुनिया हुजे या आख़िरत हुजे, असांखे खपे छा थो? अलाह जो रहम, अलाह जो करम। सो इहो तमामु हिकिड़ो ग़फ़लत वारो रवैयो आहे त क़ुरान शरीफ़ हलाए करे या टीवीअ में हले या फ़ोन में हले असां मगन लॻा पिया आहियूं पंहिंजे ॻाल्हियुनि ॿोलियुनि में, पंहिंजे कमनि में। कमु त करे थो सघिजे, हिन में कोई हर्ज़ु न आहे, पर ख़ामोश रहिजे ऐं ध्यानु उन पासे ॾिजे जेको कुझु तिलावत थी रही हुजे। सो जॾहिं हिकिड़ो हुकुम एतिरो खोले साफ़ तरीक़े सां असांखे ॿुधायो वियो आहे, सम्झायो वियो आहे, त पोइ असांजी ज़िमेदारी आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन ते अमल कयूं। क़ुरान शरीफ़ जो हिकु हिकु लफ़्ज़ असांजी रहनुमाई आहे, असांजे लाइ हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। नंढे खां नंढी ॻाल्हि, वॾे खां वॾी ॻाल्हि अलाह साईं जेका आहे खोले बयानु फरमाई आहे त जीअं असां बंदा, चाहे असांखे थोरी सम्झा, तॾहिं बि असां उहे ॻाल्हियूं सम्झी वञूं। क़ुरान शरीफ़ एतिरो आसान करे, एतिरो खुलियल लफ़्ज़नि में अलाह साईं जेको आहे असांखे ॻाल्हियूं क़ुरान शरीफ़ में सम्झायूं आहिनि। त असांजी ज़िमेदारी आहे ऐं इहो तमामु घणी ग़फ़लत आहे, तमामु घणी लापरवाही आहे त क़ुरान शरीफ़ हलाए करे पंहिंजी दुनियादारी मसरूफ़ हुजे, कचहरियूं कजनि, ॻाल्हाइजे ॿोलाइजे, ध्यानु हुजे ई न, क़ुरान शरीफ़ पंहिंजे लेखे हले पियो। इहो मना थियल आहे। ऐं रेफरेंस मां तव्हांखे ॿुधायो सूरह आराफ आयत नंबर 204। अलाह साईं पाण हुकुम कयो आहे त जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त ध्यान सां ॿुधो ऐं चुप करियो, गोड़ न कयो, ओॾी महिल ॻाल्हायो न। ऐं जॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ तव्हां ते ॿाझ कई वेंदी। अलाह जे रहम खां सवाइ ॿियो खपे छा? ॿई जहान उन माण्हूअ जा सुरखुरू आहिनि, कामयाबु आहिनि जंहिं ते अलाह ॿाझ करे, जंहिं ते अलाह रहम करे। उनजी दुनिया बि सजाई थींदी, उनजी आख़िरत बि संवरजी वेंदी। त इहे ॻाल्हियूं, इहे क़ुरान शरीफ़ जूं आयतूं सिर्फ़ु इन लाइ न आहिनि त असां ॾाढो झूटे झूटे वठी पढ़ंदा आहियूं क़ुरान शरीफ़, सवाबु हासिलु कयोसीं, ॻाल्हि ख़तमु थी वई। त क़ुरान शरीफ़ इन लाइ न आयो आहे त रुॻो असां पढ़ी पढ़ी सवाबु हासिलु कयूं। उहो सवाबु पढ़ण जो पंहिंजी जाइ ते आहे, पर क़ुरान शरीफ़ इन लाइ आयो त असां उनखे पढ़ूं, सम्झूं ऐं पोइ उन ते अमल कयूं, उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। हीअ दुनिया चइनि ॾींहंनि जी आहे, केर बि हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, ओड़ो हुजे जवान हुजे, लाज़मी सभिनी खे हितां हलणो आहे। त पूरी कोशिशि करणी आहे त ज़िंदगीअ खे क़ुरान जे हिदायतुनि जे मुताबिक़, अलाह जे हुकुमनि जे मुताबिक़ गुज़ारियूं, उन तरीक़े सां ढाले छॾियूं। असां माण्हुनि जी परवाह ॾाढी कंदा आहियूं त हीअ माण्हू छा चवंदा, हाणे मां कीअं चवां सभिनी खे, सभु वेठा आहिनि ॻाल्हाइनि था, पर अलाह जो हुकुम आहे न, असां त नथा चऊं इहो। त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाइण ऐं सम्झाइण में बि कोई हर्ज़ु न आहे। सो इहा ज़रूरु कोशिशि कयो। ॿिए कंहिं हंधि ईअं थींदा ॾिसो तॾहिं बि उन्हनि खे रिक्वेस्ट कयो त प्लीज़ ईअं न कयो। क़ुरान शरीफ़ जी हिन सूरत में, हिन आयत में अलाह साईं इहे हुकुम ॾिनो आहे त क़ुरान पढ़ियो वञे त ख़ामोश रहो। सूरह आराफ आयत नंबर 204।
ध्यानु ॾींदव त यादि रहिजी वेंदव। ऐं जॾहिं असां कोई रेफरेंस ॾेई हवालो ॾेई ॻाल्हि कंदा आहियूं न त असांजी ॻाल्हि में वज़न हूंदो आहे। ऐं जॾहिं असां पाण इन्हनि शयुनि ते अमल कंदासीं त पोइ ॿियो बि ॿुधंदो त असांजी ॻाल्हि ते अमल कंदो। बाक़ी जेकॾहिं असांजो अमल न आहे, रुॻो लेक्चर आहे, रुॻो दर्स आहे, त पोइ त ज़ुबान में तासीर बि न हूंदी। त बहितरु आहे त पंहिंजे घर जे माहौल खे इन तरीक़े सां ठाहिजे, संवारजे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नंढड़नि खे, पंहिंजे वॾड़नि खे इन ॻाल्हि ते हिराइजे, उन्हनि खे आदत विझिजे त जिते बि क़ुर जी तिलावत थींदी हुजे उते अजा न ॻाल्हाइनि, चुप कनि ऐं ध्यान सां ॿुधनि।